इन्नल हम्दलिल्लाहि नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युज़लिल फला हादिय लहु व अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अम्मा बादु फ़इन्न खैरल हदीस किताबुल्लाह व खैरल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूरि मुहदसातुहा व कुल्ल मुहदसतिन बिदअह व कुल्ल बिदअतिन ज़लालह व कुल्ल ज़लालतिन फिन्नार फ़क़द क़ाल अल्लाहु सुब्हानहु व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद अऊज़ु बिल्लाहि अस्समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम मिन हमज़िही व नफ़्ख़िही व नफ़्सिही बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम व इज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमह सुम्मा जाअकुम रसूलुम मुसद्दिक़ुन लिमा मअकुम लतु'मिनुन्न बिही व लतंसुरुन्नह क़ाल अअक़ररतुम व अख़ज़्तुम अला ज़ालिकुम इस्री क़ालू अक़ररना क़ाल फ़अशहदू व अना मअकुम मिनश शाहिदीन। असांजे मुआशरे में साल जे ॾींहंनि में उमूमन रबीउल अव्वल के महीने में खुसूसी तौर ते इहा प्रोपेगेंडा कई वेंदी आहे तो अहले हदीस ये वहाबी आहिनि, ये रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की शान ऐं मकाम के नथा मञनि। हिननि खे पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात सां चिड़ आहे ऐं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान ऐं मकाम जे इहे ख़िलाफ़ आहे। हिननि खे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इज्जत ऐं इहतराम, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ़ वणे ई नथी। इहा हिकिड़ो प्रोपेगेंडा है जंहिंजी बुनियाद कूड़ ते मबनी है। हकीकत इहा है त असां अहले हदीस इहो चऊं था त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हकीकी शान, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हकीकी मकाम उहो आहे जेको रब ताला पंहिंजे कुरान में बयान कयो आहे ऐं खुद पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रब ताला जी वही जी रोशनी में पंहिंजी हदीसन में बयान कयो आहे। असीं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन शान ऐं मकाम के मञूं था जेको रब जे कुरान में बयान थियल हुजे या नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरामीन में बयान थियल ऐं उहो ई पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हकीकी शान है। उनखां मथे पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान ऐं मकाम थी नथो सघे जेको शान ऐं मकाम रब ताला कुरान में बयान कयो आहे, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी हदीसन में बयान कयो आहे। उनखां मथे को मकाम ऐं शान थी नथी सघे। असीं उन मकाम के मञूं बि था
तस्लीम भी करियूं था ऐं उनके बयान भी करियूं था। बाक़ी जेका मुआशरे के अंदर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान ऐं मक़ाम जे नाले ते गुलू कयो वञे थो। गुलू जी माना है हद खां लंघी वञणु। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे असल मक़ाम खां शान खां पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के वधाए करे रब ताला जी शान जे मुकाबले में बिहारण इहो जुर्म है। ऐं खुद नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन गाल का मने फरमाई। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान है, ला तुतरूनी कमा अतरतिन नसारा ईसा इब्न मरियम। तवा मुझे मकाम के मुझी शान के इं वधायो ना जिया ईसाईन ईसा बिन मरियम अलैहिस्सलाम ने शान ऐं मकाम के हद का वधाए छॾियो। मुझी शान ऐं मकाम के बयान करण में तवा हद का न लंघी वञो जिया ईसाई हद का लंघी विया। याद रखो, फइन्नमा अना अब्दुन, आऊं अल्लाह जो बानू आया। फकूलु अब्दुल्लाहि व रसूलु, मुझे बारे में चओ त मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो बानू ऐं अल्लाह जो पैगंबर ऐं रसूल है। इहो पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान है, इहो पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मकाम है। इन्ही मकाम के अहले हदीस बयान भी कनि था ऐं दिल ऐं जान सां तस्लीम भी कनि था। मुख्तसरन अॼु जी हिन मजलिस में कुरान ऐं सुन्नत की रोशनी में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान ऐं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मकाम आऊं तव्हां जे साम्हूं रखां। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान ऐं मकाम इहो है जो पूरी इंसानियत में अल्लाह तबारक व तआला के सब का प्यारा ऐं अल्लाह तबारक व तआला जा चुंडियल बाना उहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इन गाल जी शहादत ऐं इन गाल जी दलील खुद पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस है। पाण फरमाइन था, सही मुस्लिम की रिवायत है, इन्नल्लाह अस्तफा किनानता मिन वलद इस्माईल। अल्लाह तबारक व तआला इस्माईल अलैहिस्सलाम दी औलाद मां किनाना के चुंडे वरतो। पूरी इंसानियत में सबका बेहतरीन खानदान ऐं नस्ल वो इब्राहिम अलैहिस्सलाम जो नस्ल ऐं इब्राहिम अलैहिस्सलाम जा जेके ब अजीम पुट हुआ इसहाक अलैहिस्सलाम ऐं इस्माईल अलैहिस्सलाम, उन्हनि मां जेको इस्माईल अलैहिस्सलाम हो उन्हनि जी औलाद मां पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम किनाना जे खानदान में हुआ। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इस्माईल जी औलाद मां अल्लाह ताला किनाना के चुनियो। वस्तफा कुरैशम मिन किनानता, कोई किनाना जे नस्ल मां अल्लाह तबारक व तआला कुरैश कबीले के चुंडे वरतो। वस्तफा मिन कुरैशिन बनी हाशिम, ऐं कुरैश कबीले मां अल्लाह तबारक व तआला बनु हाशिम जे खानदान के चुंडियो। वस्तफानी मिन बनी हाशिम, ऐं मूंखे अल्लाह तबारक व तआला बनु हाशिम जे खानदान मां चुंडे वरतो, मुंतखब करे वरतो। चुंडण के मुंतखब करण के पसंद करण के अरबी में चइबो आहे इस्तफा। उन्हीं मां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो आहे मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी माना इहा आहे वो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके पूरी कायनात की इंसानियत मां रब ताला चुंडे वरतो, मुंतखब करे वरतो, पसंद करे वरतो। यो हकीकी शान है इमामुल अंबिया मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान ऐं मकाम त इहो है। जीअं दर्स जे शुरू में मूं आयत पढ़ी, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मकाम ऐं शान इहो है जो अल्लाह ताला आलम अरवाह में जिते पूरी इंसानियत जो रूह जमा थियल आहिनि, गॾु थियल हुयूं, उते अल्लाह तबारक व तआला हिकिड़ो नबियन जी रूहन जो इज्तिमा मुनक़िद कयो। सभिनी नबियन जी रूहन के गॾु कयो वियो
अल्लाह ताला इन वाक़े जो जिक्र कुरान करीम में कयो। फरमायो वइद अखरल्लाहु मीसाकन नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमा। अल्लाह ताला नबियन के गड करे उनन का एकड़ो अहद ऐं वायदो वरतो। छा वायदो वरतो? लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमा, आऊं तव्हां के किताब ऐं हिकमत ॾेई करे दुनिया में रसूल ऐं नबी बनाए करे मोकिलींदसि। सुम्मा जाअकुम रसूलुम मुसद्दिकुल लिमा माअकुम। कोई जेकॾहिं तव्हांजी हयातीअ में उहो अज़ीम पैगंबर ऐं रसूल अची वञे त तव्हां मूंसां वाइदो करियो लतुमिनुन बिही व लतंसुरुन। तव्हीं ज़रूर हुन पैगंबर ते हुन अज़ीम रसूल ते ईमान बि आणींदा ऐं उन जी ताईद ऐं नुसरत बि कंदा। काल अअक़ररतुम व अख़ज़तुम अला ज़ालिकुम इसरी। अल्लाह ताला चयो पैगंबरन के, छा तव्हीं मुंहिंजे हिन वाइदे ते इकरार करियो था, मञियो था? कालू अक़ररना। सभिनी नबियन चयो त असां इन जो इकरार करियूं था, इहो वाइदो करियूं था त जेकॾहिं असांजी हयाती में अज़ीम पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अची वियो त असीं उन ते ईमान बि आणींदासीं ऐं उन जी मदद कंदासीं। अल्लाह फरमायो फशहदू, तव्हां गवाह बणिजी वञो, व अना माअकुम मिनश शाहिदीन, आऊं रब बि तव्हां सां गॾु इन ॻाल्हि ते गवाह आहियां। ॾिसो इहो शान आहे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तमाम अंबिया आदम अलैहिस्सलाम का वठी करे केतरा अजीम अजीम नबी पैगंबर अल्लाह जा महबूब बाना दुनिया में आया, लेकिन सबनन का पहिरीं अल्लाह ताला वाइदो वठियो त जेकॾहिं तव्हांजी हयातीअ में मुंहिंजो अजीम रसूल मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अची वञे त तव्हांजो दीन, तव्हांजी शरीयत, तव्हांजी तालीम उहा सब कैंसिल थी वेंदी, उहा सब मनसूख थी वेंदी। पोइ तव्हांखे पाण खे पंहिंजी उम्मत समेत हुन पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ईमान आणणो आहे ऐं उन जी ताईद ऐं नुसरत करणी, यानी हुन जे लश्कर में, उन जी फौज में तव्हां शामिल थी वञो। इहो मकाम शान आहे। इन का मथां को मकाम थी सके तो जो पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण खां पोइ के नबी जो दीन वो अल्लाह ताला वट काबिल कबूल कोन्हे। पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण खां पोइ तमाम नबियन जो दीन कैंसिल थी वञनि। जेके नबियन दीन रस्ता ॿुधाया, जन्नत जो रस्तो ॿुधायो, उहो सॼो मुकम्मल कैंसिल थी वञे। हाणे जेको जन्नत में वञणु चाहे तो त पोइ उन लाइ ज़रूरी आहे त पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ईमान आणे ऐं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लश्कर में शामिल थी। इहो हकीकी शान ऐं मकाम नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हकीकी शान ऐं मकाम इहो आहे जो पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जो ज़िक्र पंहिंजे फरमान में फरमायो। पाण फरमायो अन दावत अबी इब्राहिम व बिशारत ईसा। आऊं पंहिंजे पीउ इब्राहिम अलैहिस्सलाम जी दुआ जो नतीजो आहियां। यानी पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वो अजीम पैगंबर आहिनि जो अल्लाह जो अजीम नबी ऐं रसूल इब्राहिम अलैहिस्सलाम जेको अल्लाह जो खलील हो, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बेइज्जत के लाइ अल्लाह खां दुआ घुरी ऐं उन दुआ जो ज़िक्र कुरान करीम में मौजूद है। सूरतुल बकरा खणी ॾिसो, अल्लाह तबारक व तआला ज़िक्र फरमायो जॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम संदस पुट इस्माईल अलैहिस्सलाम सां गॾु मिली करे बैतुल्लाह जी तामीर कई, तामीर मां फारिग थिया तॾहिं कुझु दुआऊं कयूं। उन्हनि दुआनि में हिकिड़ी दुआ इहा हुई रब्बना वबअस फीहिम रसूलन मिनहुम यतलू अलैहिम आयातिका व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत व युज़क्कीहिम। ए असांजा पालनहार, हिन इलाइक़े के असां मक्के के आबाद कयो आहे। ए असांजा पालनहार, इन इलाइक़े में असां तुंहिंजो ही घर तामीर कयो आहे। हाणे ए अल्लाह हुन अजीम रसूल के मोकिल, हिननि में इन्हनि मां ई इन्हनि जी नस्ल मां मोकिल जेको रसूल पैगंबर अजीम रसूल अची करे
तुझी आयतूं हिननि खे पढ़ी ॿुधाए, हिननि खे किताब ऐं हिकमत जी तालीम ॾे ऐं इन्हनि खे गुनाहनि खां पाक साफ़ कर। पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इहो हक़ीक़ी मक़ाम। पाण फरमायो बिशारत ईसा, आऊं ईसा अलैहिस्सलाम जी ॾिनल ख़ुशख़बरी आहियां। उन बिशारत ऐं ख़ुशख़बरी जो ज़िक्र बि अल्लाह ताला क़ुरान करीम में फरमायो। सूरत सफ़ खणी ॾिसो, अल्लाह ताला फरमाए तो वइद काल ईसा इब्न मरियम, जॾहिं ईसा बिन मरियम चयो या बनी इसराईल इन्नी रसूलुल्लाहि इलैकुम मुसद्दिक़न बिमा बैन यदैया मिन अत-तौरात व मुबश्शिरन बिरसूलिन याती मिन बअदी इस्मुहु अहमद। फरमायो ए बनी इसराईल, आऊं अल्लाह जी तरफा मोकिलियल रसूल आहियां। ईसा अलैहिस्सलाम चयो ए बनी इसराईल, आऊं अल्लाह जी तरफा मोकिलियल रसूल आहियां। तव्हां वटि मौजूद किताब तौरात जी आऊं तस्दीक करियां थो, उनखे सचो समझां थो, ऐं आऊं पाण खां बाद अचण वारे अज़ीम रसूल जी तव्हांखे ख़ुशख़बरी ॿुधायां। उहो मूंखां बाद ईंदो, इस्मुहु अहमद, उनजो नालो हिकिड़ो अहमद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नालनि मां हिकिड़ो नालो अहमद आहे। ईसा अलैहिस्सलाम फरमायो मूंखां बाद एक अज़ीम पैगंबर जी आऊं ख़ुशख़बरी ऐं बिशारत ॾियां थो, जंहिंजो नालो अहमद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इहो मक़ाम ऐं शान आहे जो पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण खां पहिरीं वो पैगंबर जेको पूरी ईसाइयत उनके पैगंबर ऐं रसूल बने थी, वो ईसा अलैहिस्सलाम खुशखबरी ॾेई वियो त आख़िर ज़मान अज़ीम पैगंबर अचण वारो। इहो हक़ीक़ी शान ऐं मक़ाम आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान ऐं मक़ाम इहो बि आहे जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िक्र अल्लाह तबारक व तआला पोयनि आसमानी किताबनि में नाज़िल फरमाए छॾी। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पहिरीं नाज़िल थियल किताबुन तौरात, इंजील, जंहिंमें नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तज़किरो मौजूद है। कुरान करीम में इनकी गवाही दी। फरमायो अल्लज़ीना यत्तबिऊन रसूलन नबी अल उम्मी अल्लज़ी यजिदूनहु मक्तूबन इंदहुम फित तौरात वल इंजील। वो रसूल अजीम नबी जेको अनपढ़ल हो, पर अजीम रसूल वो रसूल हो जंहिंखे ही पाण वटि मौजूद किताब तौरात में ऐं इंजील में जंहिंजो ज़िक्र ॾिसनि था पढ़नि। इहो अजीम पैगंबर आहे। इहा पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान ऐं मक़ाम घटि आहे जो अल्लाह तबारक व तआला ईसा अलैहिस्सलाम ते नाज़िल कयल इंजील, मूसा अलैहिस्सलाम ते नाज़िल कयल तौरात में पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सिफ़तूं ऐं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो किरदार ज़िक्र फरमाए छॾियो। इहो अज़ीम पैगंबर, इहो अज़ीम रसूल आहे जंहिंजे मुतालिक अल्लाह ताला कुरान करीम में फरमाए थो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन, लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यत्लू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह। अल्लाह ताला मुमिनन ते वॾो एहसान कयो आहे जो उन्हनि में इहो अज़ीम रसूल खुद इन्हनि जे नफ़्सनि मां मोकिले छॾियो। इहो रसूल जो अचण, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दुनिया में मबऊस थियनि, रसूल ऐं नबी थी करे अचनि, को आम ॻाल्हि कोन्हे, बल्कि अल्लाह तबारक व तआला जो वॾो एहसान आहे। इन्ही ॻाल्हि खे अल्लाह तबारक व तआला सूरतुल अंबिया में ॿिए अंदाज़ में बयान फरमायो वमा अरसलनाका इल्ला रहमतन लिल आलमीन। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असां तव्हांखे तमाम जहाननि जे लाइ रहमत बनाए करे मोकिलियो। यानी अल्लाह ताला जॾहिं पंहिंजे मखलूक ते रहमत जो इरादो कयो तॾहिं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह तबारक व तआला दुनिया में मोकिले छॾियो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दुनिया में अचण, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीमात, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीन तमाम जहाननि जे लाइ अल्लाह जी तरफां रहमत आहे। इहो हक़ीक़ी शान आहे, इहो हक़ीक़ी मक़ाम आहे जेको क़ुरान ऐं हदीस में बयान थिए। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान ऐं मक़ाम इहो आहे
जो अल्लाह तबारक व तआला पान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के पूरी कायनात जे लाए नबी रसूल बनाए करे। अल्लाह के फरमान है वमा अरसलनाका इल्ला काफतल लिन्नासी बशीरन व नदीरा। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असा तमा के पूरी इंसानियत जे लाए रसूल बनाए करे मबूस में पूरी इंसानियत जे लाए। बी जगह ते फरमायो कुल या अय्युहन नास इन्नी रसूलुल्लाहि इलैकुम जमीआ। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तवा चओ ए इंसानो आऊं तवा सबनन ना अल्लाह की तरफा रसूल बनाए करे मोकलियो। ये नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो एजाज जैसी वजाहत खुद पान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एक हदीस में फरमाई। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया है ऊतीतु खमसन लम युतहुन्ना अहदुम मिनल अंबिया'i क़ब्ली। मुके अल्लाह की तरफा पंज एजाज मिले आए पंज एडियो खसलतों मिली हुई जो मुखा पहली के नबी के वो एजाज कोन। पहली एजाज पान फरमाया नुसरत बिर्रुबी मसीरत शहर। अल्लाह ताला मुझे वजूद में मुझी शख्सियत में एकड़ो रोब रखियो है जो मुझो दुश्मन मुखा महीनू परे हुंदो मसाफत महीनू परे हुंदो उते उन जे मथा मुझो रोब छाए मुखा उते विझंदो। इहो एजाज अल्लाह तबारक व तआला सिर्फ मुखे ॾिनो आहे मुखा पहिरीं कंहिं नबीअ खे कोन्हे। बे नंबर पाण फरमायो वजुइलत लियल अर्दु मस्जिदन व तहूरा। पूरी ज़मीन मुझे लाए सजदे जी जाए बनाई वई है ऐं पूरी ज़मीन जी मिट्टी मुझे लाए पाक करण वाली। वो इन जी वजाहत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण फरमाया माना इहा है कि मुझी उम्मत मां को बि माण्हू ज़मीन जे जंहिं बि हिस्से ते हुजे ऐं नमाज जो टाइम थी वञे तो उते सजदो करे सके तो नमाज पढ़े सके। पूरी ज़मीन जॾहिं त मुखां पहिरीं नबी ऐं उन्हनि जी उम्मतूं उन्हनि खे इहा इजाज़त कोन हुई। उन्हनि जे लाइ इबादत खाना मुक़रर हुआ। उन्हनि इबादत खाननि में ही उहे इबादत करे सघिया थे ॿाहिरि न। मूंखे अल्लाह तबारक व तआला इहो एजाज़ ॾिनो मुंहिंजी उम्मत खे त पूरी ज़मीन जिते तव्हां हुजो नमाज जो टाइम थी वञे वेझी का मस्जिद न हुजे तव्हां लाइ पूरी ज़मीन मस्जिद आहे पूरी ज़मीन सजदे जी जाइ। जिते हुजो उते भी नमाज पढ़ण शुरू करे छॾो जॾहिं नमाज जो टाइम व तहूरा ऐं पूरी ज़मीन जी मिट्टी पाक करण वाली आहे। तव्हीं जिते भी हुजो जेकॾहिं पाणी न मिले त तव्हां मिट्टीअ सां तयम्मुम करे पाकीज़गी ऐं तहारत हासिल करे। बे नंबर पान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए वऊतीतु शफाअ। मुके अल्लाह तबारक व तआला बड़ी शफाअत जो एजाज बख्शियो जेका शफाअत पान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़यामत जे ॾींहुं फरमाई। चौथे नंबर ते पान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो व उहिल्लत लियल मगानिम वलन तहिल्ल लि अहदिन क़ब्ल। गनीमत जो माल काफरन सां जिहाद करण खां बाद जेको गनीमत जो माल मिलंदो वो मुझे लाए ऐं मुझी उम्मत जे लाए हलाल आहे। इन खां पहिरीं कंहिं लाइ बि हलाल पोयनि गुज़रियल नबियनि बि जिहाद कयो उन्हनि जी उम्मतनि बि जिहाद कयो पर हुकुम इहो त माल गनीमत गॾु कबो हो। आसमान तां बाहि ईंदी हुई उन माल गनीमत के साड़े छॾियो। अल्लाह तबारक व तआला मुझे लाए ऐं मुझी उम्मत जे लाए गनीमत जे माल के हलाल। पंजे नंबर ते जे मुताल्लिक़ उन आयत सां आहे अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वकान नबी युबअसु इला कौमिही खासा व बुइस्तु इला नासी आम्मा। मुखा पहिरीं हर नबी खास पंहिंजी उम्मत पंहिंजी कौम ॾांहुं नबी बनाए करे मबूस कयो ऐं मूंखे अल्लाह तबारक व तआला पूरी इंसानियत जे लाइ आम पैगंबर करे मोकिलियो। पूरी इंसानियत जे लाइ आम रसूल ऐं नबी बनाए करे
इन्हीं करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जने पूरी इंसानियत के लाए पैगंबर बन जी करे आया तो अल्लाह तबारक व तआला पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नबूवत जो सिलसिलो खत्म करे फरमायो वला के रसूलुल्लाही व खातमुन नबिय्यीन पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जा रसूल है ए खातमुन नबिय्यीन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अजमत शान ए मकाम किया है जो पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दे अचण का बाद पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दे दीन जे अचण का बाद कायनात दे इंसानन के बे के नबी ए बे के दीन जी का लाचारी ए जरूरत कोन्हे ये अजमत ए मकाम है यो सच्चो मकाम है ये हकीकी मकाम शान है जो पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण का बाद इंसानियत के बे के रसूल ए नबी की जरूरत कोन्हे अल्लाह तबारक व तआला पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मकाम बुलंद फरमाए खुद कुरान करीम में अल्लाह ताला फरमाए व रफअना लका ज़िक्र ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असा तमाम जो जिक्र मथाऊ कयो अवां जो शान ए मकाम बुलंद कयो है इन्हीं करे को मानू एस ताई मुसलमान न थो थी सके जेस ताई कलमे में अल्लाह दी वहदानियत सा गडो गड पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दी रिसालत की गवाही करे कलमो पढ़दो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु मुअज्जिन पंज टाइम अल्लाह दी वहदानियत जो सद बुलंद कदो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह गड चवंदो अशहदु अन्न मुहम्मदन रसूलुल्लाह नमाज शुरू थियण का पहिरीं तकबीर थींदी अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्न मुहम्मदन रसूलुल्लाह पूरी नमाज में अल्लाह दी हमद सना बयान थींदी पर नमाज के आखिर में अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद चई करे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ते दुरूद पढ़ो यो आय व रफअना लका ज़िक्र असा तवां जो जिक्र वो मथाऊ कयो है असा तवां जो शान बुलंद करे छडियो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की शान मकाम आए जो पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह ताला इसरा ए मेराज जो सफर करा इसरा की माना है जमीनी सफर मेराज की माना है आसमानी सफर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह तबारक व तआला जमीनी सफर करायो मस्जिद हराम मक्कतुल मुकर्रमा का वठी करे मस्जिद अक्सा फलस्तीन ताई यो जमीनी सफर यो इसरा है कोई मस्जिद अक्सा का वठी करे सतन आसमानन का मथे सिदरतुल मुंतहा ताई अल्लाह तबारक व तआला पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मेराज जो सफर जन्नत ए जहन्नम के पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिठो ये शान मकाम आए इमामुल अंबिया मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यो इसरा मेराज पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का अलावा बे के पैगंबर के अल्लाह तबारक व तआला एजाज कौन बख्शे यो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान मकाम यो है जो ऐस ताई के वो मुसलमान जो ईमान कामिल और मुकम्मल न तो थी सके जेस ताई वो पूरी कायनात में सब का वधीक नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सा मोहब्बत मानू कूड़ गालाए जो पेगंडा कंता त ई वहाबी आए ई पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की शान न था मनी असी चाहूंदा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की सिर्फ मोहब्बत ना बल्कि पूरी कायनात में सब का वधीक जेस ताई पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सा मोहब्बत न कंदो तमाजो ईमान मुकम्मल कोन खुद पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया है ला युमिनु अहदुकुम हत्ता अकूना अहब्बा इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन नासी अजमाइन तमाम को मानू एस ताई कामिल ईमान वारो न तो थी सके जेस ताई आऊं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनके उनकी औलाद का वधी उनके माइटन का वधी ऐं पूरी कायनात के इंसानन का वधी महबूब न बची नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सा सब का वधी मोहब्बत करण लाजिम है उनसा गडो गड पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान मकाम यो है जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अदब एहतराम वाजिब है जे करे को
पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अदब ऐं एहतराम में कमी करे तो उन जा सब अमल जिंदगी जा कोई बर्बाद ही जाया छा इंसान जो नमाजूं रोजा ज़कातूं खैरातूं हज ऐं उमरा सब बर्बाद ही जाया थी वेंदा जेकॾहिं ज़र्रे बराबर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अदब ऐं एहतराम में का कमी ऐं कोताही इहो शान ऐं मक़ाम है पाण समझो इनके असी मञूं था छो त इहो मक़ाम पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रब जे क़ुरान में आहे सूरत हुजरात खणी ॾिसो अल्लाह जो फरमान है या अय्युहल्लज़ीना आमनू ला तरफ़उ अस्वातकुम फौक़ सौति नबी वला तजहरू लहू बिलक़ौल कजहरि बअदिकुम लिबअदिन अन तहबत अअमालुकुम व अंतुम ला तशऊरून ए ईमान वारो पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की आवाज का पंहिंजो आवाज मथाऊं न कजो न वरी पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां ईअं वॾे सर ॻाल्हायो जीअं पाण में हिक ॿिए सां ॻाल्हाईंदा आहियो छो त तव्हांजा अमल न त बर्बाद थी वेंदा ज़ाया थी वेंदा ऐं तव्हांखे ख़बर ई कोन पवंदी इहो आहे शान ऐं मक़ाम हक़ीक़ी मक़ाम इमामुल अंबिया मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हकीकी शान इहो आहे जो रब ताला पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की ताबेदारी पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की इताअत ऐं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चयो मञण उनखे पंहिंजो चयो मञण जे बराबर करार रब जो क़ुरान चवे थो सूरह निसा खणी ॾिसो मन युतिअ रसूल फ़क़द अता अल्लाह जे रसूल जो चयो मञियो ॼण त हुन अल्लाह जो चयो मञियो पूरी उम्मत में कोई इंसान अहिड़ो कोन्हे जंहिंजे बारे में केरु चई सघे त अदा हिन जी ॻाल्हि मञियो हिन जी ॻाल्हि मञी त जरा सम्झो ॼण रब जी ॻाल्हि को अहिड़ो माण्हू कोन्हे इहो एज़ाज़ इहो शान इहो मक़ाम हक़ीक़ी आहे जेको सिर्फ़ ऐं सिर्फ़ इमामुल अंबिया मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असी अहले हदीस पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इहो मक़ाम इहो शान दिल ऐं जान सां तस्लीम कयूं था ऐं मञूं था ऐं अॻियां बयान कयूं था पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान ऐं मक़ाम इहो आहे जेकॾहिं को माण्हू चाहे तो अल्लाह तबारक व तआला जो महबूब बणजण चाहे तो अल्लाह ताला हुनजा गुनाह बख़्शे छॾे असी चऊं था हुनजो हिकिड़ो ई रस्तो आहे हिकिड़ी वाट आहे उहो इहा आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नक्श कदम ते पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत जी पैरवी में ज़िंदगी गुज़ारे सो त रब ताला चयो आहे फत्तबिऊनी युहब्बुकुमुल्लाहु व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम तव्हां मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी करियो मुंहिंजी सुन्नतनि खे वठो मुंहिंजे नक्श कदम ते हलो अल्लाह तव्हां सां मोहब्बत कंदो ऐं अल्लाह तव्हांजा गुनाह बख़्शे छॾींदो इहो शान ऐं मक़ाम ॿियो कंहिंजो कोन्हे कंहिं पीर जो कंहिं इमाम जो कंहिं मुर्शिद जो कंहिं चई सघे थो जो हिन जी वाट वठंदा त अल्लाह ताला जा तव्हां महबूब बणिजी वेंदा हरगिज़ न इहो सिर्फ़ ऐं सिर्फ़ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान आहे पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मक़ाम नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान ऐं मक़ाम असी दुनिया जे एतबार सां तस्लीम कयूं ऐं आख़िरत जे मामले में जेको शान ऐं मक़ाम बयान थियल आहे उहो बि तस्लीम करियो खुद नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अना सय्यिदु वलद आदम यौमल क़ियामह ऐं क़यामत जे ॾींहुं पूरी आदम की औलाद जो सरदार होंदसि ये शान ही मकाम है पूरी आदम अलैहिस्सलाम की औलाद उनमें तमाम नबी तमाम सहाबी तमाम बुजुर्ग तमाम इमाम सबाब तमाम मुर्शिद सब अची विया सबन जो सरदार क़यामत के ॾींहुं असांजो पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यो हकीकी शान पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अना अक्सर अंबियाई तबअन यौमल क़ियामह हम क़यामत जे ॾींहुं तमाम अंबिया में सबका वधीक पैरोकारन जे एतबार सां सबका वधीक कोई लगे पैरवी करण वाला क़यामत जे ॾींहुं मुंहिंजा पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अव्वल शाफ़िइन व अव्वल मुशफ़्फ़अ क़यामत जे ॾींहुं सबका पहिरीं रब जे हुज़ूर शफ़ाअत करण वारो आऊं हूंदसि ऐं सब खां पहिरीं जंहिंजी शफ़ाअत क़बूल पवंदी उहो बि आऊं हूंदसि
पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो व अन अव्वल मन यक़रउ बाबल जन्नह आउ सब खां पहिरीं क़यामत जे ॾींहुं जन्नत जो दरवाज़ो ठुकाईंदसि। हदीस में अचे तो पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आती बाबल जन्नत आउ जन्नत जे दर ते ईंदसि। सभिनी खां पहिरीं जन्नत जो दरवाज़ो वॼाईंदसि। जन्नत जो दरबान चवंदो बंद केर आयो आहे? आउं चवंदसि आउं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जन्नत जो दरबान दरवाज़ो खोलींदो ऐं चवंदो त ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रब जी तरफ़ां मूंखे तव्हांजे मुतालिक़ हुकुम ॾिनो वियो आहे जो तव्हां खां पहिरीं ॿिए कंहिं लाइ दर न खोलियो। ये शान ऐं मक़ाम आहे इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पूरी कायनात महशर के मैदान में परेशान होंदी, हिसाब किताब शुरू कोन थी, सख्त गर्मी होंदी, सिज सफ़ा ज़मीन जे वेझो। माण्हू हिक ॿिए खे चवंदा त कंहिं बुज़ुर्ग वटि हलो, कंहिं वॾे वटि हलो। आदम अलैहिस्सलाम वटि वेंदा, नूह अलैहिस्सलाम वटि वेंदा, इब्राहीम अलैहिस्सलाम वटि वेंदा, मूसा ऐं ईसा अलैहिस्सलाम वटि वेंदा। हली रब जे हुज़ूर शफ़ाअत करियो त हिसाब किताब त शुरू थिए हिकिड़े पासे थियूं। सब नबी माज़रत करे छॾींदा, सब नबी माज़रत करे छॾींदा, मने करे छॾींदा। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आख़िर में माण्हू मिली करे मूं वटि वेंदा। आऊं चवंदसि त हा। पोइ रब ताला जे दरबार में सजदे में किरी पवंदसि ऐं रब ताला जी वाखाण बयान कंदसि। अहिड़ी वाखाण, अहिड़ी हम्द, अहिड़ी तारीफ़ जेका मूंखे हींअर इल्म में कोन्हे। रब ताला उन ई वक़्तु मूंखे सेखारी। वो वाखाण रब जी बयान कंदसि। रब ताला चवंदो या मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरफा रअसक, पंहिंजो मथो मथे खणो, वसल तोता वशफा तुशफा, घुरो जेको तव्हां घुरंदा तव्हांखे अता कयो वेंदो। वशफा तुशफा, शफाअत करियो तव्हांजी शफाअत क़बूल पवंदी। इहो मक़ाम महमूद हूंदो जेको पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे उन वक़्तु अता कयो। ये शान ऐं मक़ाम है जेको हक़ीक़ी शान ऐं मक़ाम है, जेके अहले हदीस तस्लीम कनि था, दिल ऐं जान सां मञीनि था। जंहिंजे मुतालिक़ चयो वञे थो इहे वहाबियत हो, पैगंबर जा गुस्ताख हो, इहो कूड़ हणनि था। असीं इहो हक़ीक़ी शान ऐं मक़ाम जेको क़ुरान ऐं हदीस में बयान थियल आहे उहो तस्लीम करियूं था, दिल ऐं जान सां मञूं था, बयान करियूं था। पर जेको असांजे मुआशरे में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान ऐं मक़ाम जे नाले ते कूड़ ॻाल्हाया वञनि था ऐं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में हद खां लंघी वञनि ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में अहिड़ी ॻाल्हि चवनि जेका सरी क़ुरान जे ख़िलाफ़। आउं तव्हांखे मिसालूं ॾियां। चयो वेंदो आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुख्तार कुल आहे। मुख्तार कुल माना पूरी जहान जो इख्तियार पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अता कयो वियो आहे। ऐं क़ुरान छा थो चवे? कुल ला अमलिकु लकुम ज़र्रन वला रशद। ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां चओ त आउं तव्हांजे लाइ कंहिं क़िस्म जे ज़रे नफ़े नुक़सान जो मालिक कोन्हे, मूंखे कोई इख्तियार कोन्हे। ॿी जॻह ते अल्लाह फरमायो कुल ला अमलिकु लिनफ्सी नफ़अन वला ज़र्रा इल्ला मा शा अल्लाह। ए पैगंबर तव्हां चओ त आउं पंहिंजी ज़ात लाइ बि कंहिं नफ़े नुक़सान जो इख्तियार कोन रखां सिवाय जेको रब ताला चाहे। चयो वञे थो पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आलिमुल ग़ैब है। छा कुछ थी चुको जहान में, छा कुछ थियण वारो आहे, अॻियनि पोयनि जो सॼो इल्म पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। क़ुरान छा थो चवे? वलौ कुन्तु अअलमुल ग़ैब लस्तक्सरतु मिनल ख़ैर वमा मस्सनी अस्सू। ए पैगंबर तव्हां चओ त जेकॾहिं मूंखे ग़ैब जो इल्म हुजे हा त पोइ आउं दुनिया जहान जो ख़ैर ऐं भलायूं पंहिंजे लाइ गॾु करे वठां हा ऐं मूंखे का तकलीफ़ न पहुचे। हालांकि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की जिंदगी ॾिसूं त तकलीफ़नि सां भरियल, किथे परेशानियूं, किथे बुख, किथे काफ़रनि जी तरफ़ां तकलीफ़ूं, किथे दोस्तनि जूं शहादतूं,
ये सब तकलीफ़ूं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के दुनिया में आयूं ऐं अल्लाह ताला ऐलान करायो तव्हां चओ जेकॾहिं मूंखे ग़ैब जो इल्मु हुजे हा त आऊं सॼो दुनिया जो ख़ैर पंहिंजे लाइ गॾु करे वठां हा ऐं मूंखे का तकलीफ़ न पइजे। मुंहिंजी शान ऐं मक़ाम त इहो आहे इन अना इल्ला नज़ीरुन व बशीरुन लिक़ौमिन युमिनून। आऊं ईमान वारनि जे लाइ रब जी तरफ़ां अज़ाब खां डिॼाइण वारो ऐं जन्नत जी बिशारत ॾियण वारो बनाए करे मोकिलियो आहे। मुंहिंजी इहा शान रब जी तरफ़ां आयो रब जो कासिद आहियां इहा मुंहिंजी हक़ीक़ी शान आहे। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान ऐं मक़ाम में हद खां लंघी वञण वारा ॿियो छा था चवनि दुनिया जा सॼा खज़ाना उहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथ में छा चवनि आका का खा रहे हैं दुनिया में हम आका का खा रहे हैं। ऐं अल्लाह ताला जो कुरान छा थो चवे कुल ला अक़ूलु लकुम इंदी ख़ज़ाइनुल्लाह। ए पैगंबर तू चओ त ए इंसानो आऊं तव्हांखे इहो नथो चवां त मूं वटि को अल्लाह जा खज़ाना आहिनि। अल्लाह जा खज़ाना मूं वटि कोन्हे। आऊं नथो चवां त मूं वटि को अल्लाह जा खज़ाना आहिनि बल्कि खुद पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह ताला मुखातब करे छा फरमायो व इन यमसस्कल्लाहु बिज़ुर्रिन फला काशिफ लहु इल्ला। ए पैगंबर जेकॾहिं अल्लाह तव्हांखे का तकलीफ़ पहचानणु चाहे त पोइ हुन रब खां अलावा के तकलीफ़ दूर नथो करे सघे। व इन युरिदक बिखैरिन फला राद लिफज़लिह। ऐं जेकॾहिं रब तव्हां ते रहमत करणु चाहे त हुन जे फज़ल खे केरु टारे नथो सघे। सब कुछ हुन रब जे हथ में आहे। युसीबु बिही मन यशाउ मिन इबादिह। पंहिंजे ॿारनि खे जेकी चाहे जेकी वणेसि पहुचाए जंहिंखे चाहे तकलीफ़ पहुचाए जंहिंखे चाहे रहमत पहुचाए जंहिंते चाहे फज़ल करे जंहिंखे चाहे औलाद ॾे जंहिंखे चाहे रिज़्क़ ॾे जंहिंखे चाहे बीमार करे जंहिंखे चाहे शिफ़ायाब करे जंहिंखे चाहे बे औलाद रखे युसीबु बिही मन यशाउ मिन इबादिह। हुन जे इख्तियार में असी अहलुल हदीस पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा गुस्ताख कोन आहियूं। असी हिननि माण्हुनि जी हिननि कूड़ी ॻाल्हियुनि जो इनकार कयूं था रब जे क़ुरान जी रोशनी में। रब जो क़ुरान इहो बयान करे थो त पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि अल्लाह जा खज़ाना कोन्हे। रब जो क़ुरान इहो बयान करे थो त पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि ग़ैब जो इल्म कोन्हे। रब जो क़ुरान इहो बयान करे थो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह तबारक व तआला जा पैगंबर ऐं रसूल। ऐं असीं रब ताला तरफ़ां जेको अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे शान ऐं मक़ाम ॾिनल आहे उन शान ऐं मक़ाम खे बि मञूं था ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको पैगाम खणी आया उनखे बि मञूं था। असांजे मुआशरे में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान बयान कई वञे थी मक़ाम बयान कयो वञे थो पर न को पैगाम बयान कयो वञे थो न को पैगाम ते अमल कयो वञे। असीं जिते पाण जो शान बयान कयूं था उते पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पैगाम बयान कयूं था। जिते पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हकीकी शान मञूं था तस्लीम कयूं था उते पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पैगाम तस्लीम कयूं था। जिते पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान बयान कयूं था उते पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पैगाम बयान कयूं था। मुख्तसरन पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पैगाम में छा छा सब का पहला पैगाम इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पैगाम तौहीद। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तौहीद जो पैगाम ॾिनो। तौहीद छा आहे? अल्लाह तबारक व तआला जी ज़ात अल्लाह तबारक व तआला जी सिफ़ात अल्लाह ताला जी इबादत अल्लाह ताला जे इख्तियारात में कंहिंखे बि शरीक न समझे। हू अकेलो आहे वहदहू ला शरीक आहे पंहिंजी इबादत में पंहिंजी ज़ात में पंहिंजी सिफ़तनि में पंहिंजे इख्तियारात में। इहो पैगाम पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माण्हुनि जे साम्हूं रखो। या अय्युहन नास क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ़्लिहू। ए इंसानो चओ त माबूद बरहक हर क़िस्म जी इबादत जो लाइक़ सिर्फ़ ऐं सिर्फ़ अल्लाह ताला आहे। इन तौहीद खे मञी वठो तुफ़्लिहू तव्हां कामयाब।
को इबादत जो लायक कोने, को औलाद दियण वारो कोने, को इज्जत बख्शण वारो कोने, को बीमारन के शिफायाबी दियण वारो कोने सिवाय अल्लाह तबारक व तआला दे। ये सब मुझे रब जा इख्तियार है। ये तौहीद जो पैगाम पहलू पैगाम नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पैगाम के हिरकल बादशाह जो रूम जो बादशाह हो उन जे सामू अबू सुफियान को बयान किया। अबू सुफियान जरे इस्लाम कबूल कोन कयो, इस्लाम जो बड़ो दुश्मन हो ऐं इस्लाम जे हिकड़े बे दुश्मन ईसाईन जे बादशाह हिरकल जे सामू नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पैगाम बयान किया। ईसाई बादशाह हिरकल पुछियो माला यामुरुकुम, वो जेको तवां जे इलाइके में मक्के में रिसालत ऐं नबूवत जी दावा करण वारो आहे हमरा, वो तवां के हुकुम छा थो, उन जो पैगाम छा आहे? अबू सुफियान चवे तो उन जो पैगाम ई वो चवे तो ओ बुदुल्लाह वहदा वला तुशरिकू बिही शैआ वतरुकू मा यकूलु आबाउ। वो चवे तो अल्लाह हिकड़े जी इबादत करियो, उन सां गॾु कंहिंखे शरीक न करियो ऐं जेकी कुझु तव्हांजा अबा ॾाॾा चवनि था उन्हनि जी ॻाल्हियुनि खे छॾे। इहो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पैगाम। अॼु उम्मत जा माण्हू पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की शान बयान कनि था, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत जी दावा कनि था, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की गुलामी में जान कुर्बान करण जी दावा कनि था, पर जॾहिं पैगंबर जो पैगाम कुरान करीम ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पंहिंजो फरमान उन्हनि जे साम्हूं अचे थो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं सुन्नतूं साम्हूं अचनि थियूं, तॾहिं कुरान के भी छॾे ॾींदा था, पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीसनि के भी छॾे ॾींदा था। छाजे करे? चवनि था असांजा अबा ॾाॾा ईअं कोन चवंदा, असांजो बाबा, असांजो ॾाॾा, असांजो नाना, असांजो पूरो खानदान वो हिन ॻाल्हि खे ॿुधो। असांजा अबा ॾाॾा हीअं नमाज़ कोन पढ़ंदा, असांजा अबा ॾाॾा हीअं कोन मञींदा। हिकड़े पासे रब जो कुरान हुजे तो, हिकड़े पासे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान हुजे तो, बे पासे अबन ॾाॾनि जूं रस्मूं रवाज आहिनि। मुसलमान पैगंबर सां मोहब्बत करण जो दावेदार नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी गुलामी में पंहिंजी जान कुर्बान करण जा नारा लगाइण वारो जॾहिं पैगंबर जो फरमान अचे तो, पैगंबर जी सुन्नत अचे थी त पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हीअं नमाज़ पढ़ी आहे, अहिड़े तरीक़े सां रोज़े जे बारे में तालीम ॾिनी आहे, हज पाण सम्झी कयो हो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी हीअ आहे। तॾहिं चवे तो न मुंहिंजो बाबा हीअं कोन कंदो, आउं बाबा जी ॻाल्हि मञींदुसि, आउं ॾाॾा जी ॻाल्हि मञींदुसि। ऐं मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पैगाम तौहीद जे पैगाम खां पोइ इहो हो वतरुकू मा यक़ूलु आबाउकुम, दीन जे खिलाफ अबन ॾाॾनि जे रस्मन रवाजन खे छॾे ॾियो। इहो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पैगाम है। असीं अहले हदीस चऊं था त पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान मञो था त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पैगाम बि मञो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की शान अज़मत के मुतालिक आखिरी हदीस बयान करे ॻाल्हि ख़त्म कई। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आउं सुतो पियो हुअसि, ॿ मलाइका आया, हिकिड़े ॿिए खे चयो त हिन हमरा जी का मिसाल बयान करे। ॿिए मलाइक चयो त हीउ त सुतो पियो। पहिरीं मलाइक चयो हीउ सुतो पियो, हिन जूं अखियूं सुम्हनि थियूं पर हिन जो दिलि जागे थो, हीअ असांजी मिसाल ॿुधे थी। ॿिए मिसाल बयान कई त हिन माण्हू जो मिसाल ई आहे जीअं हिकिड़ो माण्हू वॾो बहितरीन घर ऐं महल तामीर करे, पोइ जॾहिं महल जी तामीर मुकम्मल थी वञे थी त हुन में वॾी दावत जो एहतमाम करे, दस्तरखान लॻाए थो, पोइ हिकिड़े हमरा खे मोकिले थो नासिर बनाए करे त वञ माण्हुनि खे दावत ॾे। कुझु माण्हू हुन जी दावत क़बूल कनि था, वॾे महल में दाख़िल थियनि था, बहितरीन दस्तरखान लॻियो आहे, उन जे नेमतनि मां लुत्फ़ अंदोज़ थी था। ऐं कुझु माण्हू उन पैगाम ॾियण वारे कासिद जी ॻाल्हि नथा मञी न घर में दाख़िल थी था न दस्तरखान मां कुझु खाई सघनि। मलाइक चयो त हिन मिसाल जी वज़ाहत कर। जी वज़ाहत इहा आहे त इहो बहितरीन महल ऐं घर तामीर करण वारो अल्लाह ताला आहे ऐं उहो बहितरीन
बहितरीन घर महल वो जन्नत आहे। ऐं जेको दावत ॾियण वारा पैगाम ॾियण लाइ कासिद मोकिलियो वियो आहे उहो ही मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जेको हिन जी ॻाल्हि मञींदो उहो जन्नत में दाख़िल थींदो, जेको हिन जी ॻाल्हि न मञींदो उहो जन्नत में दाख़िल कोन थींदो। ये पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की शान ही मकाम है। अल्लाह तबारक व तआला का दुआ है तो अल्लाह ताला मुखे तवा के नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान ही मकाम जेको हकीकी शान ही मकाम है कुरान ऐं हदीस में बयान थियल है वो दिल ऐं जान सां तस्लीम करण उन ते यकीन रखण ऐं उन खे अॻियां बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको पैगाम ॾेई विया आहिनि जेका शरीयत असांखे पहुचाए विया आहिनि अल्लाह ताला उन खे मञण ऐं उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए।